दोस्तन के इंडस डायलॉग के वीकली इंटरनेशनल में भलीकार। दोस्तों अॼु जो असांजो ई सेशन तमामु घणो अहम आहे ऐं तव्हां सभिनी ॾिसंदड़नि खे पसंदि ईंदो। पाण अॼु स्पेशली रूस ऐं यूक्रेन वार ते ॻाल्हाईंदासीं, जेको तमामु वॾो आलमी मसइलो आहे। ऐं रूस ऐं यूक्रेन जी जंग न सिर्फ़ु ॿिनि मुल्कनि जी जंग आहे, पर हिकु पासे रूस आहे, ॿिए पासे समूरी मग़रबी ताक़तूं आहिनि। अमेरिका रूस खे ख़तमु करणु चाहिनि थियूं, रूसी ताक़त खे ख़तमु करणु चाहिनि थियूं ऐं यूरोप जे अंदरि जेको रूसी असरु आहे उनखे बि घटाइणु चाहिनि थियूं ऐं हिकु दफ़ो ॿीहर हिकिड़ो ॿियो जेको आलमी ब्लॉक उभरे पियो उनखे बि ख़तमु करण में रुधल आहिनि। सो ही जंग सिर्फ़ु ॿिनि मुल्कनि जी कोन्हे, जीअं मां ॿुधायांसि, हिन जो तमामु हिकिड़ो डिघो पस मंज़र आहे। ऐं ताज़ो ई पीस समिट बि थी आहे, लॻभॻि 90 खां 100 मुल्कनि जा सरबराह उनमें शामिल आहिनि। यूक्रेन लाइ पीस समिट कजे ऐं उहा रूस ते मढ़जे त बाबा रूस यूक्रेन बि ख़ाली करे ऐं असांजूं शर्तूं बि मञे, यानी असांजी शर्तुनि ते रूस पोइ हटे ऐं सरेंडर करे। पाण जे हफ़ीज़ जे तरफ़ हलूं था, उन खां ई समूरो हाल अहिवाल वठंदासीं। हू यूरोपी मामलनि ते तमामु घणी दस्तरस रखे थो। सो बग़ैर वक़्तु ज़ाया कए हफ़ीज़ तव्हांखे सभ खां पहिरीं तव्हांखे बि ईद जूं मुबारकूं, असांजे ॾिसंदड़नि खे बि। ऐं तव्हां खां सुवालु पहिरियों इहो आहे त यूक्रेन वार हिन वक़्तु किथे था ॾिसो? तव्हां ताज़ो बयानु ॿुधो हूंदो फ्रांसीसी सदर जो ऐं बाइडन जो। उन्हनि चयो त असांजे हथियारनि सां यूक्रेन रूस जे अंदरि पंहिंजा जेके टारगेट आहिनि उहे अचीव करे सघे थो ऐं असांजे हथियारनि सां रूस जे अंदरि हमला करे सघे थो। सो इहे जेके बयान हुआ, इहे हिन जंग में तव्हांखे कीअं थो लॻे त बाहि ते तेल मिसल आहिनि, या इन जेका हाणे बाइडन जो 2 सालनि खां पोइ इन क़िस्म जा बयान आहिनि? मदद पहिरनि ॾींहंनि खां ई हथियारनि जी फराहमी थींदी रहे थी इसराइल खे बि ऐं अमरीका ऐं यूक्रेन खे बि, पर ही जेके ताज़ा बयान आहिनि इन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो? जंग केॾांहुं वेंदी? मंसूर, पाण यूक्रेन जी जंग ते ॻाल्हाईंदा रहिया आहियूं। यूक्रेन जी जंग तमामु घणी अहम आहे ऐं तो अवां जी चयो त यूक्रेन जी जंग जेका आहे उहो रूस ऐं यूक्रेन जी जंग न आहे, बल्कि ही मग़रिब ऐं यूक्रेन जी मग़रिब ऐं रूस जी जंग आहे। सो इन जंग खे अञा ॿियो जेके ॿी टर्मिनोलॉजी में चवां त बाबा ही जंग जेका आहे उहो अमेरिका जी बका जी जंग आहे। ठीकु आहे, अमेरिका जी पंहिंजी जेका ख़ुदि साख्ता जेका इकोनॉमी आहे, जेका जंग ते हले थी वञे मुकमल इकोनॉमी, उन जी बहाली जी जंग आहे। अमेरिका जे इंट्रस्ट जे उहो मुस्तक़िल मिज़ाजी जी जंग आहे। मिसाल जे तौर ते अमेरिका जा इंट्रस्ट जेके आहिनि क्लेश पे थिया यूक्रेन में, सॉरी रूस में, तंहिंजे करे किथे न किथे उन सां लिंक्ड आहे। माना ही जंग हिन जंग जो ठीकु आहे हिकिड़ो मिलिटराइज़्ड त पासो आहे, पर हिन जंग जो मुकमल तौर ते हिकिड़ो मुआशी पासो आहे जंहिंखे माण्हू या दोस्त जेके आहिनि उहे नज़र अंदाज़ कनि था। बहरहाल पाण मुआशी पासे ते कॾहिं ॿीहर ॻाल्हाईंदासीं। ही जंग तमामु घणी अहमियत जोगी आहे, पर गुज़िरियल 7 महीननि खां जेका हमास ऐं इसराइल जी जंग आहे उन हिन जंग खे ओवरशेडो करे छॾियो। यानी जेका लाइमलाइट हुई उहो हमास ऐं इसराइल वारी जंग, यानी फ़लस्तीनियुनि ऐं इसराइलियुनि जी जंग जेका हले थी पई, उहो वठी वई। त ही जंग जेका आहे उहो सम्झो त सेकेंड स्टेज ते हली वई। बहरहाल इन पूरे अरसे जे दौरान जेको आहे उहो रूस मज़बूत थींदो रहियो दिफ़ाई तौर ते। माना 7-8 महीना जेके इनखे गैप मिलियो, छाकाणि त अमेरिका मग़रिब कंप्लीटली उहो इसराइल खे सपोर्ट करण में, इसराइल खे वेपन्स ॾियण में, इसराइल खे हथियार ॾियण में जॾहिं मसरूफ़ हो, त पोयां उहो रूस वटि हिकिड़ो थोरा घणो नेरो स्पेस बचियो जंहिंमें हुन पंहिंजे पाण खे वरी स्ट्रॉन्ग कयो। ऐं यूक्रेनी सदर चवंदो रहियो त बाबा तव्हां असां ॾांहुं बि ॾिसो, असां तव्हांजे करे जंग कई आहे, हाणे जेको आहे तव्हां असां ॾांहुं ॾिसो नथा। सो फाइनली जॾहिं हाणे थोरा घणो लॻे पियो त इसराइल ते आलमी प्रेशर आहे ऐं गज़ा जी जंग जेका आहे उहो अॼु सुबुह या महीने में ख़तमु थींदी या सीज़ फायर थींदो, तॾहिं वरी दुनिया जो पूरो कंसंट्रेशन जेको आहे उहो यूक्रेन ॾांहुं हलियो पियो आहे। हाणे ही जंग अहमियत जोगी बि आहे, पर साॻी वक़्त ते ही जंग जेका आहे उहो ॾींहुं ब ॾींहुं, हर गुज़रंदड़ ॾींहुं जेका आहे उहो ख़तरनाक हद ताईं वधंदी पई वञे। मिसाल जे तौर ते पहिरीं त बाबा इहो हो त यूक्रेन जेका आहे उहो नेटो जॉइन न कंदो, पर बाद में तव्हां ॾिठो त यूक्रेन खे पूरी ओलह जी जेका आहे उहो सपोर्ट मिली, मिलिट्री सपोर्ट मिली, डिफेंस जी सपोर्ट मिली। उन जो मक़सदु इहो त यूक्रेन जेको आहे उहो समूरा हथियार जेके आहिनि, जेके मग़रिब जी तरफ़ां यूक्रेन खे मिलिया या यूक्रेन जी फ़ौज खे मिलिया या अमेरिका जी तरफ़ां मिलिया, उन खे उहो पंहिंजे डिफेंस लाइ इस्तेमालु कंदो। ॻाल्हि सम्झनि जहिड़ी आहे, ठीकु आहे। मिसाल जे तौर ते रूस हमलो कंदो, उन खे डिफेंस जे लाइ मग़रिबी हथियार इस्तेमालु कबा, एटलीस्ट जॾहिं ॾिना पिया विया तॾहिं दुनिया खे इहो ॿुधायो।
हाणे जी उन्हनि हथियारनि खे टर्न ओवर कयो वियो त बाबा उहे हथियार जेके मगरिब ॾिना या अमेरिका ॾिना उन्हनि खे यूक्रेन इस्तेमालु करे सघे थो टू हिट द रशिया, ठीक है, इनसाइड जेको रशिया आहे यानी उहो बॉर्डर एरिया खे छॾे करे जेको बि सेंट पीटर्सबर्ग ऐं मॉस्को आहे जेके बि उनजा वॾा शहर आहिनि इंडस्ट्रियलाइज़्ड एरिया आहिनि उते हिट करे सघे थो। हाणे अमेरिका जो या मगरिब जो उन ते मौक़िफ़ इहो आहे त जीअं रूस हिट करे पियो तीअं यूक्रेन खे हिट करण जो अख़्तियार आहे, ठीकु आहे, पर इहो ॻाल्हि खे उनखे सम्झनि ई नथा त यूक्रेन जा पंहिंजा इंडिजीनियस वेपन न आहिनि, ठीक है, वो वेपन के थर्ड पार्टी जान तव्हां उनखे ॾिना आहिनि ऐं रूस जे ख़िलाफ़ इस्तेमालु थियनि पिया ऐं रूस जी न्यूक्लियर डॉक्ट्राइन में इहो आहे जेको प्यूटन वाज़े बार बार चवंदो पियो अचे त बाबा जेकॾहिं की का थर्ड पार्टी हिन जंग में डायरेक्टली या इनडायरेक्टली इन्वॉल्वमेंट थिए थी या इन्वॉल्व करे थी ऐं असांखे लॻे थो उहो जेको असांजी जेका एग्ज़िस्टेंस आहे उन जे लाइ जॾहिं ख़तरो थी त असां कंहिं बि हद ताईं वञी सघूं था। सो तव्हां ॾिठो त अमेरिका बि उन्हनि खे उहो अख़्तियार ॾिनो यूक्रेनी फ़ौज खे त उहे इस्तेमालु कनि, फ्रांस बि उहो अख़्तियार ॾिनो, फ्रांस एतिरे हद ताईं जेके पंहिंजा मिलिट्री जा एक्सपर्ट आहिनि उहे मोकिलिया यूक्रेन त उहे वञी यूक्रेनी फ़ौज खे असिस्ट कनि। सो मौजूदा सूरत इहा आहे त उहो इहो जेका जंग आहे उहो कंहिं बि वक़्तु वॾी जंग में तब्दील थियण जे लाइ सम्झ त तयार आहे। माना उहो मगरिब मुकमल तौर ते जेके पाण खे खाधो ठाहींदा आहियूं त उन जूं पहिरीं रेसिपीज़ तयारु कंदा आहियूं त खाधो परफेक्टली ठहे, ईअं इन जंग खे मुकमल तमामु घणी डिघी ठाहिण जे लाइ समूरी रेसिपीज़ जेके आहिनि उहे तयारु करे छॾियूं आहिनि ऐं हू जेके आहिनि उहे चाहिनि था त इहा जंग जेतिरी वधे ओतिरी उन्हनि खे फ़ाइदो आहे। सो दैट्स इट। मौजूदा सूरत इहा आहे त रूस खे ग्राउंड ते यूक्रेनी फ़ौजनि ते बरतरी हासिल आहे, हू हुननि ईस्ट ते जेका आहे उहो पंहिंजा गोल्स हासिल करे छॾिया, पोइ वरी हुननि जेका पंहिंजी फ़ौज खे नॉर्थ खां अटैक करण जो ॾिनो खार्किव रीजन खां ऐं कीव खां। सो फ़िलहाल उते जेके बैटल ग्राउंड्स जेके आहिनि उहे उतां जा ॻोठ आहिनि, मतिलबु त किलोमीटर्स ते उन्हनि जी बिटवीन द लाइन्स जंग हले थी पई ऐं मजमूई तौर ते आलमी सियासत ते उन जंग खे डिस्कस करण उन जा ॿिया पासा उन्हनि ते बि ॻाल्हियूं ॿोलियूं हलनि थियूं पियूं। सो इहा सूरत हाल आहे मौजूदा यूक्रेन जंग। अच्छा हाफ़िज़, ताज़ो पीस समिट थी 90 खां 100 मुल्कनि जी, तव्हां उन समूरी जेका अमूल कॉन्फ्रेंस हुई उनखे कीअं था ॾिसो? उन में चीन जी बि मौजूदगी हूंदी ऐं जंहिं दौर सां जंग हले पई रूस सां उनजी बि मौजूदगी न हुई ऐं ॿिया जेके दुनिया में हिकिड़ा तमामु वॾा मगरिबी हरीफ़ आहिनि उन्हनि खे बि उन में शामिलु न कयो वियो। तो इहो जेको अमुन आहे, अमरीकी अमुन चऊं, मगरिबी अमुन चऊं, उहो रूस ते कीअं अप्लाई थींदो ऐं जंग जो ख़ात्मो कीअं थींदो, तव्हांखे कीअं थो नज़र अचे? मंसूर इहो बुनियादी तौर ते हुननि जी सोच जो मसइलो हूंदो आहे। मिसाल जे तौर ते किथे बि कंहिं हिकिड़े मुल्क में पोइ कंहिं हिकिड़े शहर में पोइ फ्रांस जो शहर थी सघे थो, उहो बर्तानिया जो शहर थी सघे थो, तारीख़ जी ॻाल्हि थो ॿुधायां, उहे पाण में हू गॾिया आहिनि, पोइ हुननि पाण में हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे, ठीकु आहे, तारीख़ जी ॻाल्हि थो ॿुधायां ऐं उन फ़ैसिले जी हुननि चयो त बाबा जीअं त असांजो फ़ैसिलो आहे तंहिंजे करे उनजी ग्लोबल एप्लीकेशन आहे, यानी उहो आलमी तौर ते लाज़मी लागू थींदो। सो यूक्रेन जंग जो बि हुननि सेम ईअं माना हल कढण जी कोशिशि कई त बाबा स्विट्ज़रलैंड में गॾिजूं था ऐं असीं जिन नुक़्तनि ते असांजो ठाह आहे पाण में या असीं सम्झूं था त जिन शर्तुनि ते जंग ख़तमु थियणु घुरिजे उन्हनि शर्तनि खे गॾु करूं था, मिलायूं था ऐं हिकिड़ी जॉइंट स्टेटमेंट ॾेई करे मास्को खे उमाणियूं था त बाबा हीअ असांजी शर्तूं आहिनि, तव्हां उन्हनि खे तस्लीम करो। भला जंग कॾहिं ईअं ख़तमु थी तव्हां उनखे डिफीट न आहे कयो, ठीकु आहे, वर्ल्ड वार 2 न आहे जो तव्हां हिटलर खे हाराए छॾियो आहे, हाणे तव्हां जर्मनी खे चओ था त अचे टेबल ते वेही, या वर्ल्ड वार 1 न आहे जो तव्हां ट्रीटी ऑफ वर्साइल्स करो था उते जर्मन माण्हुनि ते तव्हां सैंक्शन्स हणो था, छाकाणि तूं हाराए चुका आहिनि। फ़िलहाल प्यूटन हाराइण त छा हुनजी अपर पोज़ीशन आहे जंग में, ठीकु आहे, हाणे इन जे लाइ को रॉकेट साइंस जी ज़रूरत न आहे, तव्हां पाण सभु ॻोठाणा माण्हू जॾहिं हिकिड़े माण्हू जो अपर हैंड हुजे थो कंहिं बि सूरत में, कंहिं बि जंग में, कंहिं बि तज़ाद में, त उहो छो मञींदो तव्हांजी शर्त, ठीकु आहे, मिसाल जे तौर ते शर्त त उहो माण्हू मञींदो, सरेंडर त उहो माण्हू कंदो जेको हाराए चुको आहे, जंहिं वटि को ऑप्शन ई न आहे। प्यूटन वटि मुकमल तौर ते ऑप्शन आहे, उहो पंहिंजा गोल्स अचीव करे चुको आहे, उनखां अलावा हू कंहिं महिल बि यूक्रेन जी नॉर्थ ते मुकमल फोर्स इस्तेमालु करे कीव खे किराए सघे थो, ऑब्वियसली। हाणे तव्हां हुनखे हिकिड़ी जॉइंट स्टेटमेंट ॾेखारो था ऐं तव्हां चओ था त बाबा हीअ असांजी शर्तूं आहिनि, तूं बसि ख़ाली करे वञ यूक्रेन, त उहो ईअं न कंदो। हुन सिंपली जेको आहे उहो इहो चयो त
या अच्छा पहिरीं रशियन मीडिया उन्हनि खे चयो त इहा डिज़ास्टर थियणी आहे। ऐं पोइ तव्हां ॾिठो त इहा जेका 15 ऐं 16 ते जेका स्विट्ज़रलैंड में कॉन्फ्रेंस थी, अमन कॉन्फ्रेंस, उहा डिज़ास्टर साबित थी। उन जी का जॉइंट स्टेटमेंट जेका आई, तव्हां 3 पॉइंट्स जेके पाण डिस्कस करे आयासीं त बाबा यूक्रेन में जेके न्यूक्लियर एनर्जी जूं साइट्स आहिनि रूस खे उन्हनि ते जेको आहे उहो हमला न करणु घुरिजनि। जेकी यूक्रेन जो फूड आहे यानी स्पेशली उते जेका कणक ऐं ग्रेन थिए थी उन्हनि खे उहो ग्लोबल मार्केट में अचण जी इजाज़त ॾींदो। ऐं प्रिजनर्स ऑफ वार्स, एग्जैक्टली ये जॉइंट कम्युनिकेशन में 3 नुक़्ता आहिनि। जॉइंट कम्युनिकेशन में बि हिन नाए लिखियो ऑफिशियली तौर ते त रूस खे इहा जंग ख़तम करणु घुरिजे। सो इहा जॉइंट कम्युनिकेशन हिकिड़ी, ठीकु है। उन ते बि तव्हांजा जेके वॾा मुल्क आहिनि, मिसाल जे तौर ते सऊदी अरब आहे, तव्हांजो हिमायती याफ़्ता आहे, तव्हांजो पार्टनर आहे, उहो एग्री नथो थिए, इंडिया एग्री नथो थिए, दुनिया जा जेके अहम मुल्क आहिनि एतिरे ताईं जो नंढड़ा मुल्क आहिनि उहे बि एग्री नथा थियनि। उहे चवनि था बाबा इहो तरीक़ेकार ई न आहे जंग खे ख़तम करण जो, प्यूटन हारायो न आहे, प्यूटन सरेंडर न आहे कयो जो तव्हां हुन ते वञी हिकिड़ी स्टेटमेंट लागू करो था या तव्हां हुनखे चओ तव्हां यूक्रेन ख़ाली करियो। प्यूटन खां सवाइ या रूस जी मौजूदगी खां सवाइ जंग मुमकिन ई न आहे ख़तम थिए, ठीकु है। ॿिनि वारिंग पार्टीज़ जेके आहिनि न उन्हनि खे तव्हां स्पेस ॾियो त उहे पाण में वेही करे अंडरस्टैंडिंग डेवलप कनि। ऐं प्यूटन बि इहो चयो त असांजो पाण में मसइलो आहे, असां डिस्कस कंदासीं। ऐं हुन यूक्रेन जी माण्हुनि खे इनडायरेक्टली या डायरेक्टली ॻाल्हाईंदे चयो त हीउ जेको तव्हां वटि नियो नाज़ी जेका गवर्नमेंट आहे इन जे करे समूरा मामला थिया। इन ई जेको आहे इन जो प्रपोज़ल हो त नेटो सां गॾिजूं ऐं नेटो में असांखे तहफ़ुज़ मिले। मिसाल जे तौर ते यार सिंपल ॻाल्हि आहे, नेटो खे भला रूस जेको यूक्रेन वार खां अॻु में जेको रूस हो, जेके असां स्लीपिंग बियर चऊं था, माना सुतल रिछ, तव्हां हुनखे जाॻाए विधो हणी, ख़तरो हो छा? को ख़तरो न हो। हिकिड़े सिंपल आईआर जे फर्स्ट ईयर जे शागिर्द खे जेकॾहिं तव्हां ॿुधाईंदो त बाबा रूस जी यूक्रेन वार खां अॻु जी सूरत हाल छा आहे, हू चवंदो इंतहाई कमज़ोर मुल्क आहे, उहो वेस्ट जे अंडर कंट्रोल आहे, वेस्ट ते मुआशी तौर ते हुनजो सम्झ त आधार रखे थो, हुन जा जेके मुआशी तौर ते एंगेजमेंट आहिनि यूरोप सां, त यूरोप सां हाणे जहिड़े करण जी पोज़ीशन में ई न आहे। इहा सूरत हाल हुई। तव्हां हुनखे ख़ामखा हिकिड़े तज़ाद में फासाए विधो ऐं हाणे हुनजी जेका मिलिट्री स्ट्रेंथ आहे तव्हांजे रूबरू आहे। यानी सोवियत यूनियन जी जेका मिलिट्री स्ट्रेंथ हुई उन खां बि उहो मज़बूत थी चुको आहे। हू पंहिंजा पुराणा जेके पार्टनर्स हुआ पैसिफिक में, नॉर्थ कोरिया थियो, वियतनाम थियो, इंडिया थियो, ब्राज़ील थियो, ॿिया मुल्क उन्हनि ॾांहुं वापसी वञे पियो प्यूटन। क्यूबा ॾांहुं क्यूबन मिसाइल क्राइसिस 1962 में तव्हांखे नज़र आया। हींअर बि जेका रशिया जी काज़ान क्लास सबमरीन ऐं न्यूक्लियर सबमरीन उहो बि क्यूबा में बीठी आहे। यानी तव्हां 100 साल पुराणे हिकिड़े कंफ्लिक्ट खे ख़ामखा जॻाए वरितो पंहिंजा गोल्स अचीव करण। सो इन जंग जो को फ़ाइदो न आहे ऐं इहा पीस कॉन्फ्रेंस बि बेनतीजा हिकिड़ो ख़िलाफ़ शो साबित थी ऐं बेनतीजा इहा ख़तम थी। सो इहा सूरत आहे। हाफ़िज़ तव्हां ॾाढी अहम ॻाल्हि कई त हिकु त इन्हनि सुतल देव खे जाॻायो ऐं ॿियो त जेके जंग जे मैदान में बैटल फील्ड में हाराईंदड़ धुरियूं आहिनि उहे कटींदड़ धुरियुनि ते खे चवनि पियूं त बाबा असीं तव्हांखे हुकुम पिया सादर करियूं त तव्हां जंग ख़तमु करियो। ऐं असांजो जेको अमुन मसूदो आहे अमुन मुआहिदो उन क़बूल करियो। जीअं गज़ा में हीअ अञा हमास खे हाराए न सघिया, 9 महीना थिया आहिनि, पर चवनि पिया त इन पोस्ट वार आहे यानी जंग खां पोइ गज़ा में हुकूमत केरु कंदो। अरे बाबा जंग जे मैदान में तव्हां पहिरियां उन मज़ाहिमती ग्रुप खे त हारायो जेको तव्हां सां विढ़े पियो, पोइ तव्हां तइ कजो त हुते फ़लस्तीनी अकाटी हुकूमत कंदी या मिस्र हुकूमत कंदो या इसराइल हुकूमत कंदो। सो हिते बि इहा कार आहे। रूस जी जेके फ़ौजूं आहिनि उहे हावी आहिनि खैरसून खां वेंदे लोहांस्क ऐं जेको डोंबास रीजन आहे, क्राइमिया आहे, उन ते रूसी फ़ौजूं हावी आहिनि, उन्हनि जो हुते कंट्रोल आहे। ऐं ही स्विट्ज़रलैंड में थधि में वेही हुकुम पिया कनि त रूसी फ़ौजूं यूक्रेन ख़ाली कनि ऐं असांजो अमन मसूदो क़बूल कनि। ॿिए पासे हिज़बुल्लाह सां जंग थियण वारी आहे जेका हिन ॿिनि जंगियुनि खां वधीक ख़तरनाक हूंदी। ताज़ो G7 मुल्कनि में हिज़बुल्लाह खे ऐं लबनान खे मिनथूं कयूं वयूं त बाबा हिज़बुल्लाह शांत थिए ऐं असीं ही जंग पूरी तौर ते ख़तमु करण लाइ तयारु आहियूं ऐं 2 स्टेट सोल्यूशन खे असीं क़बूल कयूं। सो बहरहाल हाणे तव्हां खां मुंहिंजो आख़िरी सुवाल इहो आहे, पाण वटि वक़्तु थोरो आहे, त ताज़ो रूसी सदर व्लादिमीर पुतिन 24 सालनि में पहिरियों भेरो उत्तर कोरिया पियो वञे ऐं उत्तर कोरिया वेस्ट जो इल्ज़ाम आहे त उनखे वॾे पैमाने ते रूस खे हथियार ॾींदो रहियो आहे यूक्रेन जंग में। जीअं ईरान ते इल्ज़ाम आहिनि त शहीद ड्रोन ऐं ॿिया जेके तमामु हथियार आहिनि उहे ईरान रूस खे ॾींदो रहियो आहे।
में बदले में S-400 ऐं ॿियो जेको जदीदतरीन एयर डिफेंस सिस्टम आहे उहो वठणु चाहे थो। साॻी रीति नॉर्थ कोरिया ते बि इल्ज़ाम आहे त हुन तमामु घणा गोला ऐं ॿिया हथियार रूस खे ॾिना आहिनि, जेके उते टेस्ट पिया थियनि। हीउ जेको 24 सालनि में रूसी सदर जो दौरो आहे उत्तर कोरिया जो, जेके ॿई मुल्क आहिनि उहे मग़रबी पाबंदियुनि जा मारियल आहिनि, हिसायल आहिनि ऐं उन धिकारियल आहिनि। सो इन्हनि कल्ह बि रूसी सदर जो बयानु हो त जेकॾहिं असां ॿिन्ही खे उत्तर कोरिया ऐं रूस खे पंहिंजी ख़ुदमुख्तियारी आज़ादी बचाइणी आहे, पोइ असां ॿिन्ही खे पंहिंजा तालुकात वधीक मज़बूत करणा पवंदा, असांखे वेझो अचिणो पवंदो। सो हीउ जेको रूसी सदर जो दौरो आहे उते तमामु घणा मुआइदा साइन थींदा। तव्हां हिन दौरे खे कीअं था ॾिसो हिन वक़्त में? मंसूर बिल्कुलु इहो दौरो अहमियत जोॻो आहे, पाण हिन ते पहिरीं ॻाल्हायो आहे। पर तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त जेका मूंखे माना शॉकिंग लॻी, या इहो ॻाल्हि आमतौर ते मग़रिब में थींदी रहंदी आहे त बाबा नॉर्थ कोरिया रूस खे वेपन सप्लाई थो करे जेको जाइज़ कोन्हे। ऐं मिसाल जे तौर ते चीन ते इहो चयो थो वञे त बाबा तव्हां ॿियो त भले सभु कुझु करियो, पर रूस खे वेपन सप्लाई जेको आहे तव्हांजो इलीगल वेपन सप्लाई। ईरान ते बि साॻियो इल्ज़ाम, या जेके ॿ धुरियूं रूस खे वेपन्स ॾियनि थियूं उहे दुरुस्त कोन्हनि, उहे नाजाइज़ आहे, उहे आलमी तौर ते माना उन्हनि ते सैंक्शन थियणु घुरिजनि। पर जेकॾहिं हू यूक्रेन खे वेपन्स ॾियनि था, ठीकु आहे, मिसाल जे तौर ते त उहो जाइज़ आहे। माना इहा कंपेरिज़न केरु आहे हिते? नाजाइज़ ऐं जाइज़ खे बि डिफाइन केरु पियो करे? त हथियार त हथियार आहे न, जेको तव्हां हुननि खे ॾियो पिया उहो सही आहे, बिल्कुलु राइट आहे। ऐं जेको रूस जेकॾहिं उन हथियारनि खे उन्हनि जी डिस्ट्रक्शन खे रोकण जे लाइ जेकॾहिं किथां हथियार वठे थो, ठीकु आहे, त उहो जाइज़ कोन्हे। पहिरीं त ॻाल्हि इहा ॾिसो परसेप्शन। सो इन खां पोइ जेकॾहिं अचूं था त जी हिते मां हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि कंदुसि त जीअं इसराइल खे पूरो मग़रिब हथियार पियो ॾिए, अमेरिका हथियार पियो ॾिए ऐं F-15 फाइटर जेट्स जहाज़ पियो ॾिए, पर ॿिए पासे जेकॾहिं ईरान हमास जी मदद पियो करे या होसिन खे मिज़ाइल पियो ॾिए त तव्हां रेड सी में अटैक्स कयो, त उन लाइ बि चयो पियो वञे त इहो नाजाइज़ आहे। बिल्कुलु मनसूर, ॾिसो जेकॾहिं मिसाल जे तौर ते ॿ धुरियूं विढ़नि पियूं जंग में, त आम तौर ते पाण ॻोठाणा ऐं सिंधी छा कंदासीं? पाण ॿिन्ही खे कुआड़ियूं ॾींदासीं, या हिकिड़े खे जेकॾहिं तव्हां 50 कुआड़ी ॾींदो त ऐं तव्हां चवंदो ठीकु आहे भाऊ तूं जंग करी पियो, दुरुस्त अहीं, जाइज़ ऐं हीअ वठि कुआड़ी, अञा ॿ ॿिया माण्हू मार। पर जेकॾहिं साम्हूं वारो डिफेंस में जेकॾहिं कंहिं पाड़े वारे खां का लठ बि वठे थो त उहो चओ त न न न न हुनजी जेको डिफेंस में पंहिंजी लठ वठे थो उहो बि नाजाइज़ आहे, पाड़े वारनि खे न ॾियणु घुरिजे। ठीकु आहे, त इहो उसूल ई लागू नथो थिए, इहो सिर्फ़ु मग़रिब जो उसूल आहे। त जेको बि असीं करियूं उहो जाइज़ आहे, दुरुस्त आहे, लीगलाइज़ आहे, सभु कुझु आहे। पर जेकॾहिं साम्हूं हुनजे डिफेंस में कुझु करे थो त उहो जाइज़ न आहे, उहो लीगलाइज़ न आहे। त पहिरीं ॻाल्हि इहा ॻाल्हि क्लियर थी वई। सो प्यूटन जेको आहे उहो आयो आहे नॉर्थ कोरिया, 24 सालनि खां पोइ जेको आहे प्यूटन नॉर्थ कोरिया आयो। नॉर्थ कोरिया सपोर्ट कयो उनखे उनजी सरहद बि लॻे थी, सो तमामु घणो सपोर्ट कयो आहे। ॿी ॻाल्हि इहा त हाणे मिसाल जे तौर ते सोवियत यूनियन जी डिसइंटीग्रेशन खां पोइ पाण हिन ते पहिरीं बि ॻाल्हाईंदा आया आहियूं इंडस्ट्रियल उते, त रूस खे इहा हुई त असां जेको मग़रिब जो मॉडल आहे उन में रही करे तमामु घणी तरक़ी करे सघूं था मुआशी तौर ते। ऐं हक़ीक़त तव्हांखे ॿुधायां जो रूस तरक़ी कई बि हुई, ठीकु आहे। सो उहो जेको दौरानियूं आहे सोवियत यूनियन जी डिसइंटीग्रेशन खां पोइ, या स्पेशली 2000 खां पोइ 2008-9 ताईं रूस मग़रिब खे तेल ॾिनो, गैस विकिणी, टेक्नोलॉजी विकिणी, तमामु घणियूं उते एग्रीकल्चर पंहिंजो सेक्टर विकिणंदो हो। ऐं मग़रिब रूस जे लेबर मंझां उतां जे रॉ मटीरियल मां तमामु घणो मग़रिब मां मुंहिंजी मुराद यूरोप, निज यूरोप जेको पाड़ेसरी आहे रूस जो, उन तमामु घणो फ़ाइदो वरितो। पोइ जेको उन जे करे जेको अमरीकी असरु घटि थियो ऐं रूस ते हिकिड़ी जंग मड़ी वई ऐं उन ते सैंक्शन करे उनखे उन मार्केट में आउट कयो वियो, तंहिंखां पोइ रूस खे हिकिड़ी पैरेलल मार्केट जी बि ज़रूरत पई, दोस्तनि जी बि, नवनि दोस्तनि जी बि ज़रूरत पई, नवां मुल्क ॻंढण जी बि ज़रूरत पई। सो प्यूटन वटि पहिरीं विजन हो यूरोप सां गॾिजण जो, हाणे विजन आहे जेको यूरोप ऐं अमेरिका जा मुखालिफ़ जेके मुल्क आहिनि, थोरा घणे बि सही, उन्हनि सां गॾिजण जो। छाकाणि त तव्हांखे सर्वाइव त करिणो आहे न। हाणे सर्वाइवल जे लाइ तव्हांखे जेके आहिनि उहे ॿिया पार्टनर्स ॻोल्हणा आहिनि, उन्हनि सां पार्टनरशिप वधाइणी आहे। सो नॉर्थ कोरिया, वियतनाम ते पाबंदियूं त चलो ठीकु आहे न आहिनि, पर डार्लिंग आहे अॼुकल्ह मग़रिब जी।
सो वियतनाम या ईरान या अहिड़ा कई मुल्क आहिनि, क्यूबा, वेनेजुएला, अफ्रीका जा मुल्क, तव्हां जेकॾहिं तव्हां उन्हनि जी लिस्ट ठाहींदो न, त हिकिड़ो तव्हांखे वाक़ई में पैरेलल स्ट्रक्चर मिले थो। त बाबा हिकिड़े पासे हू माण्हू आहिनि, हू मुल्क आहिनि, हुननि जी इकोनॉमी आहे, हुननि वटि इंफ्रास्ट्रक्चर आहे, हुन वटि डिफेंस आहे, ॿिए पासे ही मुल्क आहिनि। त रूस जेको ॿियो पासो आहे, उन सां इंगेजमेंट वधाइण जे प्लान ते आहे, ऐं डिप्लोमेटिकली त तव्हां इंगेजमेंट ये कंदा रहिया आहिनि। सो प्यूटन ख़ुदि जेको आहे उहो जो थी सघे थो लास्ट टर्म हुजे, उन में उहो उन दौरे ते निकितल आहे। सो पहिरीं हितां खां दौरो आहे नॉर्थ कोरिया जो, ऐं पोइ वियतनाम जो दौरो आहे। इहो सिंबॉलिकली आहे, बाक़ी हुननि जा जेके तालुकात आहिनि उहे मुआशी ऐं फ़ौजी जेके आहिनि उहे पहिरीं बि हुया ऐं हाणे बि रहंदा। ठीकु आहे हफ़ीज़, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां यूक्रेन जंग ते ऐं रूस जंग ते असांखे तफ़सीली हाल अहवालु ॾिनो, ऐं जेका अमुन कॉन्फ्रेंस थी स्विट्ज़रलैंड में उनजे बारे में ॿुधायो, त उहा बेमाना आहे। जीअं धुर सां जंग हले पई, जेकॾहिं उनखे ई अमुन ठाह में न विहारियो वेंदो, अमुन कॉन्फ्रेंस में न विहारियो वेंदो, ऐं दुनिया जी ॿियनि ताक़तुनि खे जेकॾहिं उन में न विहारियो वेंदो, नाम निहाद आमरीकी ऐं मग़रिबी अमुन आहे उहो क़ाइमु न थींदो। साॻी सूरत हाल फ़लस्तीन में बि आहे, यमन में बि आहे, लबनान में बि आहे, अफ़गानिस्तान में बि आहे, इराक में बि हुई, लीबिया में बि हुई। हिकिड़ी डिघी अमरीकी ऐं मग़रिबी पाण चऊं त बदमाशी आहे, जंहिंजो अंत हाणे साम्हूं आहे। तो हफ़ीज़, तव्हांजी वॾी महिरबानी, ऐं असांखे उमेदु आहे त असांजा ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ जेके आहिनि उहे हिन सेशन खे तमामु घणो पसंदि कंदा ऐं पंहिंजी राय खां बि आगाह कंदा। पाण वरी ॿिए मौज़ू सां तव्हां सां गॾु हूंदासीं। महिरबानी। थैंक यू सो मच मंसूर।